हेलो, हिकिड़ो मिंट बीह त मां सां ॻाल्हायां थी। दरवाज़ो बंदि कयां। नौकर खानी मां निकाली ऐं हवेली में अचण जे लाइ बि बंदिश थी वई आहे। तो हे छा थो चवी? अम्मा तुखे घड़ा चक्कर समझायो आ तो ये पाड़ के न लोड़े। अम्मा ये करे अम्मा। मां मुंहिंजी दिल भी मेणबती वांगे भरे थी। ओंधान शहर में पत्थरन जे लाइ दिल न बार, जख्म में जख्म मिलंदई। अम्मा मुंहिंजो नौरोज पत्थर ना है। आहे जेकॾहिं न हुजे आ त ईअं न करे हा। नौरोज त ईअं न कयो आहे मां। बाक़ी मां ये सब कुछ कयो आ। हाँ मां। लफ़िज़ा तू मुझे लाए गलत थी सोची। तो लाइ गलत न थी सोचे सघां। चवी त सही। तव्हां नौरोज लाइ चयो हो न, हुन ॿुधी वरितो हो। तव्हांजे करे माफ़ी वठण आयो। जेको मथी दिल खां आयो छा थी बियो? अम्मा जेको दिल जी गहराइयन सां अचे न, इनके माफ़ करे छॾियो। कहावत जी का भी माफ़ी है तलाक में। अम्मा जेको पंहिंजी ग़लती जी माफ़ी वठे तो उनके माफ़ करण घुर्जे न, पर तव्हां ईअं कॾहिं भी न कंदो। तव्हां त उम्र भर जो रोग ॾेई छॾियो आहे मुंहिंजे रूह के। दुनिया में सिर्फ नौरोज ना है। बिला शक तव्हां चयो नौरोज जी जाइ केर वठी नथो सघे। हुन जहिड़ो दुनिया में थींदो भी छो? मुखे भी अरमान थी पियो आहे हाणे इन पंहिंजे ज़हन मां नौरोज के कढी छॾ। जेकॾहिं न वणंदी न फिज़ा, मां हाणे हिकिड़ो वॾो अहम कदम खणंदमि। अहम कदम कहिड़ो? तुंहिंजो आहे शाहिद जी शादी जो ऐलान कंदमि। ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।